अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो हक़ीक़त न्यूज़। नाज़रीन, तव्हां सां अफ़सोसनाक वाक़ियो पेश कंदा हलूं। टंडो अलयार खां जिथे टासोरी थाने जी हद में शादीशुदा नारी शर्मिती ज्योति ज़ाल संतोष भील जो घर जे गार्डर में ट्रॉल ॿधी फाहो खाई मुबीना ज़िंदगी जो अंत आणे छॾियो आहे। पुलिस पंहिंजी लाश पंहिंजी तहवील में वठी सिविल अस्पताल टंडो अलयार खणी आई, जितां ज़रूरी कार्रवाई बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो। पुलिस मूजिबि शर्मिती ज्योति जे 5 खां 6 महीना अॻु संतोष भील सां शादी थी हुई। संदसि सेरा दरी मार्की वियल हुआ त पोयां संदसि बीमार मुड़ुस खे कपिड़ा पाराए शहर मोकिलण बैदि घर जो दरवाज़ो बंदि करे मुड़ुस जे ट्रॉल सां फाहो खाई मुबीना ज़िंदगीअ जो अंत आणे छॾियो आहे, जॾहिं त पुलिस पारां वधीक जांच करे रहिया आहियूं। रिपोर्ट करे रहियो आहे डिस्ट्रिक्ट ब्यूरो चीफ नदीम बुलेदी, हक़ीक़त न्यूज़ टंडो अलयार।